अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी अॼुकल्ह मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द टियों, परियुनि देवनि जादूगरनि डाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि थर पार करताल के मिठी मां रायचंद खां मिली। कहाणी आहे मलका परी। हिकिड़ो बादशाह जंहिंखे फ़क़ति हिकु पुटु हो। बादशाह ऐं राणीअ जो शहज़ादे ते तमामु घणो प्यारु हो। नंढे हूंदे खां ई लाॾ कोॾ सां निपुण, सॼो वक़्तु संगतियुनि सां ऐं कॾहिं अकेलो रांदि रूंद ऐं सैर शिकार में गुज़ारींदो हो। हिकिड़े ॾींहुं गज़ कमान खणी शिकार कंदो अची हिकिड़े शाहूकार जी जाइ ते पहुतो। उते ॾिसे त हिकिड़ो कबूतर वेठो आहे। हिन खे त घुरिबो ई हो, सो तीर कशे ठका कयईं। कबूतर तीर समेत अंदरि जाइ में वञी किरियो। हीउ ख़ुशि थी शिकार ऐं तीर खणण लाइ जाइ में घिड़ी वियो। अंदरि घिड़ंदे ई संदसि निगाह शाहूकार जी वॾुवर जवान धीअ ते वञी पई। बसि संदसि सूरत दिलि खे वणी वई। जेतोणीकि अॻु बि शादी कयल हुअसि, पर पको पो कयईं त हिन अमीरज़ादीअ सां बि ज़रूरु शादी कंदुसि। सो शिकार खणी घर ॾे मोटियो, पर उन ई झोरीअ झोरे विधुसि। न कंहिं सां ॻाल्हाए न ॿोलाए अंदरि ई अंदरि में पियो घाट घड़े त हाणे छा करियां। आख़िर संगतियुनि जे घणे पुछण ते सची कयईं। उन जे किसे जी ख़बर बादशाह खे बि पई, जंहिं बि खेसि घणो ई सम्झायो त उहो संग पंहिंजे शान वटां न आहे, बाक़ी ॿी जेका शहज़ादी चईं सा परणाए। पर शहज़ादो इट हणी बीठो त परणाई त उहा शाहूकारज़ादी परणाए, न त आउं फ़क़ीर थी वेंदुसि ऐं सारी उमिरि उन जे फिराक में काटींदुसि। बादशाह लाचार थियो, सो शाहूकार ॾे संग लाइ वज़ीर खे मोकिलियाईं। जंहिं वञी शाहूकार सां ॻाल्हि कई ऐं खेसि चयाईं त ख़ुशीअ सां ॾींदे त वाह, न त बादशाह ज़ोरीअ बि संग वठंदुई। शाहूकार ॻाल्हि ॿुधी फ़िक्र में पइजी वियो त हाणे छा कजे। जे संग नथो ॾिए त बादशाह जो डपु, ऐं जे संग ॾिए थो त ज़ात वारनि जो डपु। आख़िर ॻण ॻोठ करे वज़ीर खे चयाईं त हिकु हफ़्ते जी मोकल ॾियो त आउं वीचार करे अव्हां खे जवाबु ॾियां। वज़ीर सेठ खे ख़ुशीअ सां मोहलत ॾिनी ऐं वापसि बादशाह सां हक़ीक़त कई। होॾां शाहूकार छा कयो जो पंहिंजे न्यात वारनि जी दावत कई। उन्हनि खे मानी खाराइण खां पोइ बादशाह वारी समूरी हक़ीक़त ॿुधाए खां सलाह पुछाईं। न्यात वारनि हिन खे चयो त तूं बादशाह खे संग भले ॾे। शाहूकार पोइ बादशाह खे संग ॾिनो। बादशाह पुटु परणाए कंवार पंहिंजे महलात में वठी आयो। बादशाह सुबुह जो उथी ॾिसे त माया ऐं धन दौलत सभु फुलिहार थी वई आहे। पोइ बादशाह पंहिंजे पुट खे चयो त हाणे पाण ॿिए मुल्क में हली पोरियो करे पेट पारियूं। आख़िर बादशाह शहज़ादो, बादशाह जी राणी ऐं शहज़ादे जूं राणियूं सभई शहर खां रवाना थी ऐं वञी हिकिड़े शहर में पहुता। हिननि वटि उहो पैसो कोन हो जो खणी मानी खाइनि, पर शहज़ादे जी नईं राणीअ वटि कुझु ॾोकड़ पियल हुआ। हिन बादशाह खे उन्हनि मां 2 आना ॾिना। बादशाह शहर में वियो, उते गुम थी वियो। पोइ शाहूकारज़ादीअ पंहिंजे ससु खे 2 आना ॾिना, उहा बि गुम थी वई। वरी पंहिंजे मुड़ुस शहज़ादे खे 2 आना ॾिना त उहो बि अलाए जे केॾांहुं गुम थी वियो। बाक़ी शहज़ादे जूं 2 ज़ालूं वञी रहियूं। जन मां पहिरीं वटि हिकु अमुल माणिक हो। हिननि चयो त बाज़ार में विकिणी का जाइ मसवाड़ ते वठो। हिननि राणियुनि मां जेका राणी शाहूकार जी धीउ हुई, तंहिं पंहिंजी साहेड़ीअ खे चयो त आउं मर्दाना कपिड़ा पायां थी ऐं तूं ज़नाननि कपिड़नि में हल। आख़िर 2 राणियूं शहर ॾांहुं रवानियूं थियूं। शहर में हिननि खे हिकिड़ो सेठ गॾियो, जंहिं वटि बि अमुल माणिक हो। ख़बरुनि चारुनि खां पोइ सेठ चए त मुंहिंजो अमुल माणिक सुठो ऐं राणियूं चवनि त असांजो माणिक सुठो। हिननि जो पाण में अची ज़िद लॻो। आख़िर हिक ॿिए खे शरतनामो लिखी ॾिनऊं। सेठ शरतनामो लिखी ॾिनो त जे मुंहिंजो अमुल माणिक सुठो थियो त अवी 2 मुंहिंजी मिल्कियत थींदियूं, ऐं राणियुनि चयो त जे असांजो अमुल माणिक सुठो थियो त तुंहिंजी माड़ी मिल्कियत समेत असांजी थींदी। पोइ ही 3 ॼणा सराफ़ जे दुकान ते पहुता ऐं 2 अमुल माणिक सराफ़ खे ॾिनऊं ऐं पुछियाऊं त कहिड़ो अमुल माणिक सुठो आहे। सराफ़ हिननि खे चयो त राणियुनि वारो अमुल माणिक सुठो आहे।
पोइ राणियुनि सेठ खां माड़ी वरिती ऐं हिन खे तड़े ॿाहिरि कढी छॾियऊं। पोइ उन्हनि मां जंहिं राणीअ मर्दाना कपिड़ा पाता हुआ असां शहर जे बादशाह वटि वई ऐं 100 रुपया माहवार सां चौकीदार थी बीठी ऐं राति जा पहिरियां 2 पहर पहरो ॾींदी हुई। बादशाह हिन जो नालो नओं नौकर रखियो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हिन छा कयो जो ख़ज़ाने मां मिल्कियत खणी भर वारी जाइ में पूरे छॾी। जॾहिं बादशाह खे ख़बर पई त ख़ज़ाने मां चोरी थी वई आहे तॾहिं नौकरनि खां पुछाईं त कंहिंजे पहरे में चोरी थी आहे। तॾहिं नौकरनि चयो त साईं नए नौकर जे पहरे जे वारे में। नओं नौकर उते बीठो जंहिं बादशाह खे चयो त मुंहिंजे पहरे में जे चोरी थी हूंदी त चोरनि मिल्कियत इते ई पूरे छॾी हूंदी। पोइ बादशाह ऐं नौकरनि चोर जा पेर खयां, ॾिसनि त बराबरि जाइ जे भरिसां मिल्कियत ज़मीन में पूरी पई आहे। तॾहिं बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं संदसि पघार बदिलाए 200 रुपया मुक़ररु कयाईं। हिकिड़े ॾींहुं पहिरो ॾेई रही हुई त ॿुधे त भरिसां हिकिड़े मक़ाम में दाहूं पियूं थियनि। हीअ सिधो मक़ाम ते काहे वई, ॾिसे त हिकिड़ी सुहिणे में सुहिणी ज़ाल क़बर जे भरिसां वेठी आहे। हिन उन खां पुछियो त केरु आहीं? चईं त आउं मलका परी आहियां, पर तूं हिते छो आहीं? तॾहिं चयाईंसि त आउं बादशाह जो नौकर आहियां। हिन जे ईअं चवण ते परी वठी उॾाणी, पर हिन छा कयो जो परीअ खे तरार हणी हिन जे पेरनि जा नोरा किराए विधाईं ऐं उहे बादशाह वटि खणी आई ऐं अची खेसि ॾिनाईं। बादशाह नोरा खणी महिलात में हिकिड़ी राणीअ खे ॾिना। तॾहिं ॿियनि राणियुनि चयो त असांखे बि अहिड़ा नोरा घुराए ॾे। बादशाह लाचार थी नौकर खे चयो त अहिड़ा 6 नोरा ॿिया आणे ॾे। उहो संभरी बादशाह खां मोकिलाए रवानी थी। हिकिड़ी विलायत लंघी अञा अॻिते पहुती त ॾिसे त 4 माण्हू आहिनि ऐं उन्हनि वटि हिकिड़ी उॾंद खटोली आहे ऐं उन तां पाण में पिया विढ़नि। हीअ काहे हिननि वटि वई ऐं पुछियाईं त हीअ छा आहे? तॾहिं हिननि चयो त हीअ उॾंद खटोली आहे। तॾहिं हिननि चयो त हीअ विढ़ो छो पिया? जंहिं ते हिननि मां हिकिड़े चयो त हीअ उॾंद खटोली मुंहिंजी आहे ऐं हीअ मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं चवनि था त उहा असांखे ॾे। पोइ हिन खेनि चयो त हीअ तीर आउं हणां थो, जेको आउं सभिनी मां पहिरियां खणी ईंदो उहो उॾंद खटोली वठंदो। हिन तीर हयूं ऐं 3 इहे ओॾां भॻा। हीअ उॾंद खटोली ते चढ़ी वेठी ऐं चवणु लॻी हल उॾंद खटोली जिते मलका परी। जॾहिं हीअ मलका परीअ वटि पहुती तॾहिं मलका परीअ हिन खे चयो त तूं हिते छो आहीं? तॾहिं हिन मलका परीअ खे चयो त आउं नोरा वठणु आयो आहियां। जंहिं ते परीअ चयसि त हींअर जो हींअर वञु, न त आउं तोखे माराईंदसि। पर हिन वटि का अहिड़ी शइ हुई जो उनखे बछ कराए परीअ खे मार कढायईं। उन ते परीअ हिन खे चयो त हाणे आउं तोसां गॾु हलां थी ऐं मूंखे वधीक न माराए। हीअ परीअ खां नोरा खणी ऐं परीअ खे साण वठी वापसि रवानी थी। उॾंद खटोलीअ ते चढ़ी चयाईं त हल उॾंद खटोली जितां आउं चढ़ियो हुउसि। उॾंद खटोली वरी बि उन ई साॻीअ जाइ ते अची छॾियुनि। पोइ हूअ नोरा खणी बादशाह वटि वई ऐं बादशाह खे चयाईं त साईं हाणे सारी उमिरि पिया नोरा कमु आणियो। पर उते ॿियनि नौकरनि ॾिठो त नओं नौकर वञे थो हाणे तरक़ी कंदो, सो छा कयूं जो बादशाह वटि जेको हजाम हफ़्ते हफ़्ते ईंदो तंहिंखे चयूं त तोखे 500 रुपया ॾींदासूं ऐं असांखे नओं नौकर कढाए ॾे। हजाम उन्हनि खे अंजाम ॾिनो। आख़िर हिकिड़े ॾींहुं हजाम बादशाह खे चयो त मूं राति ख़्वाबु ॾिठो आहे, तव्हांजा वॾा चवनि था तव्हां हींअर जेको नओं नौकर बीहारियो आहे उहो असां ॾांहुं मोकिलियो। बादशाह नए नौकर खे चयो त तूं असांजे वॾनि वटि वञु। नौकर चयो त हाओ साईं। नौकर घर वञी मलका परीअ सां ॻाल्हि कई। मलका परी हिन खे चयो त तूं को बि फ़िक्रु न कर। उन जे विच में बादशाह हजाम खां पुछियो त हिन नए नौकर खे कहिड़ीअ रीति मोकिलियो। तॾहिं हजाम चयो त कपां जो ढेर करे उन ते खेसि चाढ़ियो, मथां हू ईंदा ऐं खेसि वठी वेंदा। आख़िर बादशाह कप जो ढेर ठहिरायो ऐं नौकर खे ढेर ते चाढ़ियो। पोइ बादशाह हजाम खां पुछियो त हाणे इहे कप केॾांहुं करियो? हजाम चयो त हिन जे हेठां बाहि ॾियारियो। आख़िर बाहि ॾिनी वई। जंहिं वक़्तु बाहि ॾिनी वई त उन वक़्तु परी हिन खे ॿाहुनि मां झले खणी वई ऐं वञी पंहिंजे घर छॾियईं। 4 महीननि खां पोइ नओं नौकर नाणे जी थेली भरे बादशाह वटि आयो ऐं बादशाह हिन खां हाल हक़ीक़त पुछी। हिन बादशाह खे चयो त अव्हांजे वॾनि चयो आहे त हजाम खे मोकिलियो त असांजी संवारत करे वञे। तंहिं ते बादशाह हजाम खे चयो त तूं वञु।
हजाम मजबूर थी ॻाल्हि क़बूल कई। बादशाह वरी बि कपह जो ढेर कराए हजाम खे उन ते चाढ़े हेठां कपह खे बाहि ॾियारी त हजाम सड़ी मरी वियो। हिकिड़े ॾींहुं हीअ बाज़ार मां लंघी त ॾिसे त संदसि सहुरो, ससु ऐं मुड़ुसु शहज़ादो काठियूं खणी हिकिड़े दुकान ते वेठा आहिनि। दुकान वारे हिननि खे चयो त 4 आने भरी वठंदुसि। तॾहिं हिन उन्हनि खे चयो त 5 रुपए भरी आउं वठंदुसि ऐं हलो मुंहिंजे महलात ते। पोइ हीअ उन्हनि खे महलात में वठी आई। उते काठियूं रखाए चयईं त हिते विहो त आउं अचां थो। ईअं चई ज़नाना कपिड़ा करे वरी आई ऐं चवणु लॻी तव्हां मूंखे सुञाणो था या न? तॾहिं चयऊं त हाओ। तॾहिं राणीअ शहज़ादे खे चयो त आउं तुंहिंजी ज़ाल आहियां ऐं तुंहिंजी ॿी राणी महलात में वेठी आहे ऐं 3 मलका परी आहे। हाणे तूं असांजो मुड़ुसु आहीं ऐं हीअ माया मिल्कियत मूं तुंहिंजे लाइ गॾु करे रखी आहे। पोइ बादशाह ऐं शहज़ादे पछाड़ीअ जी उमिरि उते ई गुज़ारी। काला बि ॾिठासीं त ख़ुशि वेठा।